अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं यहाँ अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंकी जी। मटियारी गर्ल्स कॉलेज जे स्टाफ अल्लाह बचायो इंतज़ार दीदार मोहम्मद हुसन औरतुनि में उस्तादनि समरीन शुमाइला ऐं नसीम जी अॻुवाणीअ में स्टाफ कॉलेज जे अॻूणे सुप्रीडेंट एजाज़ मेमण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त अॻूणो सुप्रीडेंट एजाज़ मेमण करप्शन ऐं हिरासमेंट जे इल्ज़ाम ते 6 महीना अॻु रलियो कयो वियो हुयो, पर मज़कूरा सुप्रीडेंट ॿीहर रिश्वत एवज़ मटियारी गर्ल्स कॉलेज में ऑर्डर कराए ज़बरदस्ती कॉलेज में घिड़ी अची स्टाफ ऐं टीचर्स खे हिरासा कयो आहे। मुज़ाहिरीन वज़ीर तइलीम सिंध ऐं सेक्रेटरी तइलीम खां मुतालबो कयो त एजाज़ मेमण जो ऑर्डर कैंसिल कयो वञे, ॿी सूरत में कॉलेज जो समूरो स्टाफ ऐं उस्ताद हड़ताल कंदा। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।